नमस्कार दोस्तों, कल असां MA प्रीवियस जे फर्स्ट पेपर पुराणी कविता 1948 खां अॻु जी, जंहिंमें शाह साहब जे रसाले मां सुर सामुंडी पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां ॿुधायो त ही सुर मल्लाहनि ऐं सामुंडियुनि जे बारे में लिखियो वियो आहे। उन वणजारनि वापारियुनि जे बारे में लिखियो वियो आहे, जेके पंहिंजी ज़ालुनि खे छॾे करे वणज वापार लाइ समुंड जे रस्ते घणनि ई महीननि ताईं ॿियनि देशनि में वञी वापार था कनि ऐं उन्हनि जे पुठियां उन्हनि जूं ज़ालूं कीअं थियूं ॿाॾाइनि साईंअ खे ऐं अखा थियूं पाइनि त सुख सां उन्हनि जा पिणी मोटी अचनि। अॼु अॻिते पढ़ंदासीं। शाह साहब शाइरीअ में अॻियां लिखे थो, विया ओहिरी ओए मूंखे छॾे माॻहीं, जुगनि जा जुग थिया त्या न मोटिया कोए, गूंदर मारींदोए वीचारी वियन जो। शाह साहब चवे थो, विया ओहिरी ओए मूंखे छॾे माॻहीं, त हू जेके वणजार आहिनि उहे हमेशह लाइ ॿेड़ीअ ते चढ़ी ॿेड़ी हकाले हलिया विया, जितां अॼु ताईं को बि मोटी न सघियो आहे। जुगनि जा जुग थिया त्या न मोटिया कोई, जितां जुगनि जा जुग गुज़री विया पर कोई मोटी न सघियो आहे। गूंदर मारींदोए वेचारी वियन जो, ऐं उहे परदेसी, उहे वणजारा जेके मोटी न सघिया, उहे उन्हनि जूं जेके ज़ालूं आहिनि उहे उन्हनि खे सूरनि में विझी उहे वञनि था हली। अॻियां लिखे थो, उने में ओहिरी जॾहिं वियाजे, मोटी माग न आया माई सामुंडी से, खारो तनी खे जेकुस वह वरी वियो। शाह साहब चए थो, उने में ओहिड़ी जॾहिं वियाजे, जेके सामुंडी जेके वणजारा उने सागर में मतिलबु गहरे सागर में ॿेड़ी हाकारे विया, मोटी माग न आया माई सामुंडी से। ज़ालूं चवनि थियूं, हे मुंहिंजी ज़ीज़ल, हे मुंहिंजी अम्मा, वरी उहे वापसि मोटी न वड़िया, वापसि मोटी न अची सघिया। खारो तन खे जेकुस वहो वरी वियो, शायदि उन्हनि जे मथां समुंड जी तिखी वीर चढ़ी वई, अर्थात उहे उन समुंड में ॿुॾी विया। अॻियां शाह साहब चए थो, ओहिरिया जियाई ढुकनि तिन तराई, सामुंडियन साईं वाओ सराओ वारे। शाह साहब लिखे थो, ओहिरिया जियाई ढुकनि तिन तराई, जिन तरनि तां हू रवाना थिया, अर्थात जिन किनारनि तां जिन कपनि तां हू वणजारा रवाना थियनि था वापार लाइ, पंहिंजे सफ़र लाइ। ढुकनि तिन तराई, तिन तरनि ते शल वरी सलामतीअ सां मोटी अची पहुचनि, तिन किनारनि ते शल वरी सलामतीअ सां अची मोटी पहुचनि। सामुंडियन साईं वाओ सराओ वारे, उहे ज़ालूं उन्हनि जूं दुआऊं थियूं कनि त साईं शल वणजारनि लाइ सराओ वाओ लॻाए, अर्थात त सुख सां ऐं पंहिंजे घर मोटी अचनि, वरी पंहिंजे घर मोटी अचनि। सामुंडियो को सॾु आहे गूंदर गाॾुओ, अंगनि चारे अॻु वियो वणजारो ओहिरी। शाह साहब चए थो, सामुंडियो को सॾु, अर्थात सामुंडियो जो सॾु संग, सामुंडियो जो संग अर्थात जेके वणजारा समुंड रस्ते वापार कनि था, उन्हनि जो संग, उन्हनि सां रिश्तो
आहे गूंदड़ गाॾो अर्थात ॾाढो ॾुखनि भरियो आहे, ॾाढो ॾुखनि भरियो आहे। अगनि चारे अघु उहे जेके आहिनि उन्हनि सां जेके उन्हनि जूं ज़ालूं आहिनि उन्हनि खे हू सूर्य ते चाढ़े, उन्हनि खे विछोड़े में छॾे, उन्हनि खे पुठियां रोइण लाइ छॾे करे वियो वणजारो उहे ॾींहुं। जेके वणजारा आहिनि, जेके वापारी आहिनि, उहे ॿेड़ी हाकारे हलिया था वञनि वापार करण लाइ ऐं वणज वापार लाइ ॿियनि हंधि हलिया था वञनि। पुठियां उन्हनि जूं ज़ालूं पियूं थियूं रोइनि ऐं साईंअ खे पियूं ॿाॾाइनि त सुख सां शल उन्हनि जा पिणी, उन्हनि जा सुपिणी मोटी अचनि। अॻियां शाह साहिबु लिखे थो, वञई विसरी शाल जोतो सौदो सिखियो। ज़ालूं हाणे साईंअ खे ॿाॾाइनि थियूं ऐं चवनि थियूं त वञई विसरी शाल जोतो सौदो सिखियो, अञा आए काल पुणतो सफ़र संभरी। हिते चवनि था त जेके ज़ालूं आहिनि उहे साईंअ खे चवनि थियूं त हे साईं, शल इन्हनि खां इहो वणज वापार, इहो जेको वापार करण जो तरीक़ो आहे, इहो विसरी वञनि। जेके ही सिखिया आहिनि, जेके ही समुंड जे रस्ते ॿियनि मुल्कनि में वञी वापार कनि था ऐं जेको सिखिया आहिनि, शल इहो इन्हनि खां विसरी वञे। अञा कल्ह तूं आयो आहीं, उन्हनि खे चवे थी अञा आए कल्ह, अञा तूं कल्ह आयो आहीं, पुणतो सफ़र संभरी, ऐं वरी तूं एॾो झटि सफ़र लाइ थो संभरी त वरी मां वञा। अॻियां लिखे थो, घिरियो जलियो रोए मथे मोहरे हथरा, खोए सौदो संदोई जोतू ढोलिया सिखियो। ज़ालूं वरी जॾहिं वणजारा वापारी वापार लाइ तयारु थियनि था त उन्हनि जूं ज़ालूं आहिनि जेके, उहे ॿेड़ीअ जे मुंहं खे, उन जे किल खे झले करे ऐं रोइनि थियूं, हॼूं पियूं हारिनि ऐं चवनि थियूं त खोए सौदो सदाई जोतूं ढोलिया सिखियो। त हीउ जेको तूं सौदो सिखियो आहीं, जेको तूं इहो वणज वापारु सिखियो आहीं, उहो बन पियो, अर्थात उहो असांखे खपे ई कोन। असां त ईअं ई तोसां ख़ुशि आहियूं, तूं उहो सभु विसारे करे ऐं रही पओ, असांखे छॾे न वञ। पर वापारी जेके आहिनि, वणजारा आहिनि, उहे इन ॻाल्हि खे मञनि कोन था ऐं वरी वापार करण लाइ समुंड जे रस्ते हलिया था वञनि। छो जे त शाह साहिबु ॾेखारियो आहे त समुंड ई जेको आहे इन्हनि जो कर्म भूमि आहे, इन्हनि लाइ सभु कुझु आहे। त ही हर हालत में उहो वणज वापार करण लाइ वरी समुंड जे रस्ते ॿेड़ी हाकारे हलिया था वञनि। अॼु एसि ताईं, सुभाणे अॻिते पढ़ंदासीं।